वेलकम बैक। हाँ अस ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु ख़बर छपी है अॼु डॉन अख़बार में। उन में अॻूणो जो फाइनेंस मिनिस्टर FBI जा चेयरमैन हुआ शब्बर ज़ैदी साहब, उन्होंने दावा कई है त हिन मुल्क में लगभग 200 अरब डॉलर की जेका प्रॉपर्टी है उहा ॿाहिरि माण्हू पाकिस्तानियुनि जी ॿाहिरि मुल्कनि में मौजूद है। एसेट्स आहिनि, प्रॉपर्टी भी थी सके थी, ॿिया एसेट्स भी थी सघनि था, जंहिंमां 150 अरब जे लगभग जेको आहे हुन जो ट्रिलियन है, मनी ट्रिलियन है। पैसा कीअं विया, किथे ठहिया, 50 अरब डॉलर जो मनी ट्रेल मौजूद है। ये वॾी हिकिड़ी दावा है। शब्बर ज़ैदी साहब त हूअं दावा करण जे हवाले सां मशहूर आहिनि, कुझु न कुझु ॿुधाईंदा रहनि था, पर ही तमामु अहम ॻाल्हि आहे त पाकिस्तानियुनि जी 200 अरब डॉलर जी पाकिस्तान जो कर्ज़नि खां वधीक जेका एसेट्स आहिनि उहे ॿाहिरि पाकिस्तानियुनि जा मौजूद आहिनि। उनमें सभु शामिल आहिनि, उन्हनि में सियासतदान भी शामिल आहे, उन्हनि जनरल रिटायर्ड भी शामिल आहिनि, उन्हनि में जज रिटायर्ड भी शामिल आहिनि, उन्हनि में ब्यूरोक्रेसी भी शामिल है, उनमें असांजा मैन्युफैक्चरर, सनअतकार, सरमाएदार, वापारी सब शामिल आहिनि। उनमें को भी उन बचियल कोन्हे जंहिंजी प्रॉपर्टी ॿाहिरि न हुजे ऐं उन्हनि पंहिंजी प्रॉपर्टी ठाही आहे। मुल्क खे ॿिन्ही हथनि सां लुटियो वियो आहे ऐं 200 अरब डॉलर 150 अरब डॉलर जी जेकॾहिं दावा ठीकु आहे त पोइ त ॿिन्ही हथनि सां लुटियो वियो आहे। हाणे मामिलो इहो आहे त इहा पैसा जेकॾहिं उते विया आहिनि त कीअं विया आहिनि ऐं हुननि जी मनी ट्रेल छो न आहे 150 अरब डॉलर जी, ऐं इहे पैसा एॾा आसानी सां कीअं हलिया वेंदा आहिनि। इन जे थोरो पहलुनि ते ॻाल्हि ॿोल करियूं था, छाकाणि इंट्रस्टिंग सब्जेक्ट आहे। मूंखे जॉइन कयो आहे एडवोकेट इन हाई कोर्ट जा, ऐं इन्हनि जेके ॿाहिरि जेका मनी ट्रेल थिए थी, फाइनेंशियल ट्रांजेक्शन थियनि थियूं, उन्हनि में एक्सपर्टी हू रखनि था। कमर अब्बासी साहब मूंखे जॉइन कयो। असांजी वॾी महिरबानी अब्बासी साहब, तव्हां जॉइन कयो। अब्बासी साहब, तव्हांजी नज़र मां बि ख़बर गुज़री हूंदी 150-200 अरब डॉलर जेके आहिनि पाकिस्तानियुनि जे एसेट्स ॿाहिरि आहिनि। ये तो पहिरीं त असांखे ॿुधायो, छा इहो दुरुस्त थी सके थो त एॾो अमाउंट जा एसेट्स माण्हुनि पाकिस्तानियुनि थ्रू द टाइम ठाहियो हूंदो पंहिंजे ॿाहिरि मुल्कनि में? जी अस्सलाम वालेकुम। इहा ख़बर में बिल्कुल पढ़ी है, आर्टिकल हिकिड़े न्यूज़पेपर में पब्लिश भी थियो हुयो। हुनमें 200 बिलियन 100 बिलियन लेस देन 50-30 बिलियन डॉलर्स जो ज़िक्र आहे कि एतिरे जी प्रॉपर्टी पाकिस्तानियुनि जे ॿाहिरि मुल्क में आहिनि या मौजूद आहिनि या थी सघनि थियूं। अगेन क्रेडिबल इंफॉर्मेशन थी सके थी हुजे, छोकि जंहिं हवाले सां उहा ख़बर आई आहे त हू हिकिड़ा प्रोमिनेंट फिगर ऑलरेडी आहिनि। त बाक़ी ये कि दैट इज सब्जेक्ट टू वेरिफिकेशन कि वाकई अहिड़ी का शइ आहे भी या न आहे, छोकि अदरवाइज टे डिफरेंट अमाउंट ना हुजनि हा कि 200 बिलियन भी आहिनि या 150 लेस देन 150 बिलियन भी आहिनि, या पोइ 30 to 40 बिलियन जेको आहे अलेजिडली थ्रू विदाउट बैंकिंग चैनल ॿाहिरि वियो। त इहो हिकिड़ी अख़बार जी कटिंग आहे, बिल्कुलु किथे ज़िक्र भी थियो हूंदो, इहा अख़बार जी कटिंग भी आहे। पर हाणे हिन में केतिरी क्रेडिबिलिटी आहे एज़ पर रिकॉर्ड आहे न आहे, दैट वी कैन नॉट से। मगर हिन हवाले सां मां इहो ज़रूरु चवंदुमि कि हैविंग ऑफशोर एसेट्स इज़ नॉट अ क्राइम। इहो को क्राइम या इलीगल एक्टिविटी कान्हे कि ॿाहिरि मुल्क में कोई प्रॉपर्टी हुजे। मां सम्झां थो कि वी आर अ पॉपुलेशन ऑफ मोर देन 240 मिलियन पीपल। त हुन जे अंदरि ज़ाहिर कोई लाइक माण्हू भी त हूंदा, कोई एंटरप्रेन्योर्स हूंदा जेका 15-18 साल पहिरीं 10 साल पहिरीं कोई IT जे अंदरि, कोई कॉमर्स में, कोई ट्रेड में, कोई मीडिया में, कोई जेको आहे उन्हनि पंहिंजो कोई एंटरप्रेन्योरशिप कई हुजे, उतां खां उन्हनि थ्रू लीगल सोर्सिस जनरेट कयो हुजे, ऐं ॿार जेको आहे उन्हनि पंहिंजी प्रॉपर्टी ठाही हुजे थ्रू बैंकिंग चैनल्स ई ठाही हुजे। त पाण अगरि जॾहिं अहिड़ियूं ख़बर अचनि थियूं त हिकिड़ो परसेप्शन बेसिकली इहो हलियो वञे थो कि जीअं सभु मतिलबु कि बराबरि आहिनि हिन जे अंदरि। त उन्हनि माण्हुनि जी महिनत पाण वरी ब्रेन ड्रेन भी ॾिसूं पिया कि पोइ सालनि में केतिरो ब्रेन ड्रेन थिए थो। त ज़ाहिर हू पाकिस्तानी हुजनि था जितां जेको हितां खां वञनि था, उन्हनि जो भी कंट्रीब्यूशन हुन में थी सघे थो। ओवरसीज़ पाकिस्तानी आहिनि जेको ऑलरेडी पाण खे हिते पैसो मोकिलनि था, उन्हनि जी भी कंट्रीब्यूशन। हाणे केतिरो परसेंटेज जेकी आहे हुन एसेट्स जी आहे जेको विदाउट एनी चेक एंड बैलेंस हितां खां वियो या रेगुलेशंस में वियो। रेगुलेशंस ओवर द पीरियड ऑफ टाइम पाकिस्तान में जेका आहिनि फर्दर स्ट्रेंथन थिया आहिनि, पर इनिशियली जॾहिं इहो कॉन्सेप्ट वग़ैरह हुयो, दुनिया में भी हुयो, पाकिस्तान में, त एतिरो हिन ते चेक एंड बैलेंसिस वग़ैरह न हूंदा। मगर वक्तन फ़वक्तन गवर्नमेंट जेको आहे थ्रू डिफरेंट पॉलिसीज़ हू कुछ एमनेस्टी स्कीम्स वग़ैरह कुछ ॿिए तरीक़े जूं, वरी पोइ इनकम टैक्स ऑर्डिनेंस में हिनखे हिकिड़ो हिनजो प्रोविजन भी रखियो वियो कि उहो डिक्लेरेशन ज़रूरी आहे। त इहो विद पैसेज ऑफ टाइम जेको आहे जीअं अवेयरनेस वधंदी वई ईअं थींदो रहियो। पर हाणे अमाउंट 200 बिलियन या 100 बिलियन डॉलर्स केतिरी क्रेडिबल आहे न आहे, आई थिंक दैट इज सब्जेक्ट टू वेरिफिकेशन अनलेस एंड अनटिल ये सेग्रीगेशन ना थिए
कि जेको मेहनत सां जेको पंहिंजो हुते एसेट्स कमाया आहिनि, हिते ज़ाहिर बिज़नेस कम्युनिटीज़ आहे जेको कमु पर अबासी साहब सवाल इहो आहे, इहा ॻाल्हि मां हिकिड़ो ॿियो अर्ज़ु मां करे वञा। शब्बर सैदी साहब मशहूरु आहिनि त उहे ख़बरनि में रहणु चाहिनि था, त कुझु न कुझु फिगर जो कोट कंदा आहिनि, तंहिंजे करे उहे मीडिया में रहनि था, उन्हनि खे ख़बर आहे मीडिया में कीअं रहिबो आहे। पर हैविंग सेड दैट, इन्हनि $200 बिलियन खे पाण न बि मञूं ऐं पाण सम्झूं त इन जो को 25% इवन 20% बि पाकिस्तानी हितां पैसो शिफ्ट थियो हुजे। मतिलबु हिकिड़ा त तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, माण्हू जेके ॿाहिरि पाकिस्तानी रहनि था ऐं अहिड़ा हज़ारे लखे माण्हू आहिनि जेके ॿाहिरि रही पंहिंजी दौलत हुननि ठाही आहे ऐं हिन में का बुरी ॻाल्हि कोन्हे। पर हितां पैसा बि त विया हूंदा ऐं ज़रूरु विया हूंदा, हितां बि ट्रांज़ेक्शन तमामु घणी माज़ी में थींदी रही आहे ऐं उहो लीगल सोर्सिस जे थ्रू बि ट्रांज़ेक्शन थींदियूं रहियूं आहिनि। जी बिल्कुलु, इहो थींदियूं रहियूं आहिनि। असां बि ज़ाहिर इन मुआशरे में उथिया वॾा थिया आहियूं ऐं पंहिंजो कमु कया आहियूं, त ख़बर पए थी कि बिल्कुलु ईअं आहे। ऐं पाण खे हिन में इहा शइ बि डिस्टिंग्विश करणी पवंदी कि हिकिड़ो माण्हू जेको या हिकिड़ो बिज़नेस जेको पाकिस्तान मां लीगल तरीक़े सां कमाईंदो आहे, हाणे इहा हिकिड़ी सब्जेक्टिव ॻाल्हि आहे कि हू अगरि ॿाहिरि प्रॉपर्टी ऑफशोर प्रॉपर्टी परचेज करणु चाहे थो फॉर फैमिली रीज़न, फॉर डोमेस्टिक रीज़न्स या बिज़नेस रीज़न्स, त ज़रूरी न आहे कि जेको पैसो ॿाहिरि खां इहो 30 या 20% बि जीअं तव्हां चयो 40 बिलियन थिए थो, कि हू सॼो 20% जेको आहे उहो इलीगल अमाउंट हुजे। हिकिड़ी बिज़नेस आहे जेको हिते हलाल तरीक़े सां या टैक्स जेको डिक्लेयर्ड इनकम तरीक़े सां हू पंहिंजो रेवेन्यू उन्हनि पंहिंजो जनरेट कयो, प्रॉफिट जनरेट कयो, पंहिंजी पैसा जनरेट कया, पोइ जेको आहे छोकी हिते ज़ाहिर इहे शिकायतूं त थियनि थियूं कि जेको टैक्स सेक्टर आहे सिर्फ़ु हुनखे ई रीटैक्स कयो वञे थो, फर्दर रेवेन्यूज़ ते कमु घटि आहे या स्लो आहे। त जेको ऑलरेडी हिकिड़ो अंडर टैक्सेशन हुजे ऐं हू चाहे कि यार मां हाणे ॿाहिरि बि पंहिंजी को प्रॉपर्टी परचेज करणु चाहियां थो, एंड अगेन ही हैज़ टू गो थ्रू दैट टैक्सेशन, इवन मोर रिगरस प्रोसेस ऑफ टैक्सेशन, त हू थी सघे थो कि ॿिए तरीक़े सां बि हितां खां पैसा खणी करे वियो हुजे ऐं हुते प्रॉपर्टी परचेज कई हुजे, बट दैट डज़ नॉट मीन कि हू पैसा जेका हुया हू कोई मतिलबु इलीगल पैसा हुया, हू हुनजा महिनत जा पैसा हूंदा। मगर हिते सिस्टम जेको आहे बेसिकली, जेको हाणे बि बजट वग़ैरह आयो ऐं पाण सभु ॾिठासीं कि एवरी सेक्टर जेको आहे मोर और लेस हिन ते ॻाल्हि कई कि हिन में केतिरी इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे, ऐं सिर्फ़ु उहो ई सेक्टर बार बार टैक्स थिए पियो जेको हमेशह सां ई थींदो आयो आहे, ऐं ॿिया एवेन्यूज़ घटि खां घटि थींदा वञनि पिया या हुन ते प्रोग्रेस वरी घटि आहे। लेकिन हैविंग सेड दैट, पंहिंजे मुल्क में जेका ॿिया बि मामलात ऐं माज़ी जे अंदरि जेका आहिनि प्रॉब्लम्स वग़ैरह रहियूं आहिनि, हुन हवाले सां बि इहो शक बिल्कुलु वञे थो कि हिन में एतिरो अमाउंट ज़रूरु हूंदो जेको थी सघे थो इलीगल अमाउंट हुजे या हितां खां फर्दर हू इलीगल चैनल जे ज़रिए ॿाहिरि वियो हुजे, जेको टोटली किथे बि कंहिं बि हवाले सां अकाउंट फॉर न हुजे। इहो बिल्कुलु परसेप्शन जनरेट थिए थो। पर सर तव्हां बि इहो नेशनल इंटरनेशनल केसिस ते काफ़ी कमु तव्हां कयो आहे। प्रॉब्लम इहो आहे त तव्हां सम्झो था सवाइ हिकु ॿ केस थिया हुआ, मूंखे यादि आहे, उहो क्लियरली यादि न आहे, कुझु माण्हुनि पंहिंजूं प्रॉपर्टियूं ॿाहिरि ठाहियूं हुयूं, रिटायर्ड जनरल हो हिकिड़ो, उन ठाहियूं, उन खां पैसा वापसि वरिता विया हुआ। अदरवाइज़ इहो साबित करणु तमामु हिकिड़ो चैलेंजिंग कमु न आहे पाकिस्तान में, त साबित कयूंसीं तव्हां प्रॉपर्टी हितां जे, ऐं नवाज़ शरीफ़ जा केसिस, पॉलिटिकल माण्हुनि जा केसिस, ब्यूरोक्रेट जा केसिस असांजे साम्हूं आहिनि, त इहो हमेशह जेका असां वटि प्रोसिक्यूशन आहे इहा नाकाम रही आहे इहो साबित करण में त इहे पैसा जेके हितां विया आहिनि उन्हनि जी प्रॉपर्टी हुते ठही आहे ऐं इहे इलीगल पैसा हुआ। इहो वॾो हिकिड़ो पाकिस्तान में डिबेट आहे, जेकॾहिं पाण हिनखे अकेडमिक डिबेट में बि हलिया वञूं त। सर इहो ॾाढो तव्हांजो जेको लास्ट क्वेश्चन आहे, हिन ते एकेडमिक डिबेट थियण ई खपे। ॾिसो प्रॉब्लम्स आहिनि पंहिंजे मुल्क में, एकेडमिक डिबेट इन टर्म्स ऑफ ॿाहिरि जा जेका ममालिक आहिनि इंक्लूडिंग द यूनाइटेड नेशंस, हू दुनिया में ख़बर आहे कि जेका क्रिमिनल प्रोसिक्यूशन हूंदी आहे उहा तमामु घणी टफ हूंदी आहे, उहा तमामु मुश्किल हूंदी आहे कि तव्हांखे बियॉन्ड द शेडो ऑफ डाउट जेको आहे तव्हांखे साबित करणो पए थो कि ऑफेंस ईअं थियो ऐं इहा हुनजा प्रोसीड्स आहिनि। हिन करे जेको इंटरनेशनल वर्ल्ड आहे जेको हू हिन पासे वञनि पिया कि असां जेको क्रिमिनल कन्विक्शन जे बग़ैर असां जेको आहे एटलीस्ट हू इलीगल अमाउंट या प्रॉपर्टीज़ जेकियूं बि आहिनि जे बि सूरत में आहिनि हुनखे असां रिट्रीव करे सघूं। ॾिसो इहो हिकिड़ो तरीक़ो हुजे थो कि जेको टॉनिक आहे, मतिलबु सम्झो कि माफियाज़ वग़ैरह जो हू छा हूंदो आहे, हू उहो ई कि जेको हू कमाए पियो, ऑन द बेसिस ऑफ दैट दे रन मोर एक्टिविटीज़ टू जनरेट मोर इलीगल साइड हिन में तव्हां छा सम्झो था अमाउंट अगरि उन शइ खे जेको आहे हुते ख़तमु कयो वञे। सर कंवर साहब, हिन में हिते जेको आहे हिकिड़ो सवाल ॿियो बि इहो एडिशनल मुंहिंजो हिन में ज़मीनी सवाल इहो बि ठहे थो
त पाकिस्तान में रेट ऑफ कन्वेक्शन केतिरो आहे, इंटरनेशनल केतिरो आहे? ज़रूरु तव्हां वटि फिगर्स हूंदा इहे जेके ॿाहिरि ठहनि थियूं प्रॉपर्टीज़। सर ॾिसो, पाकिस्तान जे अंदरि डिफरेंट लॉज आहिनि, पीनल लॉज आहिनि, मुल्क जे अंदरि स्पेशल लॉज आहिनि जेका क्राइम खे, कोई साइबर क्राइम खे डील करे थो, त कोई जेको ब्लू कॉलर क्राइम है पीपीसी उनखे करे पियो, कोई स्पेशल जेका आहिनि बैंकिंग ऑफेंसिस आहे। त बेसिकली इन्हनि जी कोर्ट बि अलॻि आहिनि, त इन्हनि जो जेको कन्विक्शन या इक्विटल रेशियो हूंदो हू पाण कंबाइन नथा करे सघूं, छो कि हर कानून जो हिकिड़ो डिफरेंट हिते सेटअप आहे, हिकिड़ो डिफरेंट क्राइटेरिया, हिकिड़ो चेन ऑफ कमांड हुनजी अलॻि आहे, हू कीअं सेटअप थियो आहे, एस्टेब्लिश थियो आहे, कीअं कमु करे थो, हुनजो कानून कीअं आहे। त हू सभु स्पेशल कोर्ट्स आहिनि, स्पेशल लॉज आहिनि, हू हुन तहत। त हाणे क्रिमिनल जे अंदरि कहिड़े एस्पेक्ट जो केतिरो परसेंटेज हुजणु खपे, उहा दिस विल वेरी, दिस विल ऑलवेज वेरी। पर मां इहो तव्हांखे ज़रूरु चवंदुमि, जेको व्हाइट कॉलर क्राइम जे अंदरि पाकिस्तान जो रेशियो ॿाहिरि जी दुनिया जे मुक़ाबले में एतिरो ख़राब बि कान्हे। अच्छा। हू हिन हवाले सां अगेन प्रोसिक्यूशन जेकी क्रिमिनल हुजे थी, चाहे वो स्पेशल क्राइम व्हाइट कॉलर हुजे या ॿिए कंहिं बि तरीक़े जो हुजे, उहा हमेशह ॾुखी हूंदी आहे। इन्ही करे इंटरनेशनल वर्ल्ड जेकी आहे हू वञे पई कि टुवर्ड्स कन्फिस्केशन, वैल्यू बेस्ड कन्फिस्केशन, प्रॉपर्टी बेस्ड कन्फिस्केशन। अगरि इल्ज़ाम आहे कि हुनजे अंदरि जेका आहिनि उहो एनरिचमेंट जो ऑफेंस हुजे, तो हू डिफरेंट गाइडलाइंस पैटर्न तव्हां ॾिसो, तव्हां जेका हिन जे अंदरि यूएनओडीसी जा कानून ॾिसो, अनकैग जो कानून ॾिसो, जिथां खां ॿिया ममालिक जेका ज्यूरिसडिक्शन जेकियूं आहिनि हू इंस्पायर थियनि थियूं ऐं हू पंहिंजे कानून खे ठाहिनि थियूं। एएमएल जो कानून ॾिसो, त ही सभु कानून जेकियूं आहिनि पंहिंजा कानून ॿियनि ममालिक जे मुक़ाबले में आहिनि, तॾहिं ई पाण जेको आहे उन्हनि सां पंहिंजी ट्रीटीज़ आहिनि ॿियनि ममालिक सां गॾु, पाण उन्हनि सां म्यूचुअल कोऑर्डिनेशन जेको आहे हू असांजो हले थो, असीं लीगल असिस्टेंस असांजी हले थी। त मतिलबु ईअं न आहे कि पाण बिल्कुलु, हा इनहेरेंट फ्लॉज बिल्कुलु आहिनि, प्रॉब्लम्स बिल्कुलु आहिनि, ऐं मां सम्झां थो कि जॾहिं अहिड़ो परसेप्शन क्रिएट कयो वञे जंहिंजे अंदरि साफ़ सुथरा ॿई गॾु थी वञनि, त हुनमें एकेडमिक डिबेट, तव्हांजी ॻाल्हि सही बि, एकेडमिक डिबेट थियणु खपे, ताकि हिकिड़ी अवेयरनेस अचणु खपे हुन हवाले सां कि जेका 8 लख माण्हू जेका आहिनि अगरि मुल्क छॾे 2 सालनि में वञनि पिया, त ज़ाहिर आहे कि हू ब्रेन ड्रेन बि थिए पियो, ऐं हू चाहिनि था कि असां हिते एतिरो टैक्स में एतिरो पैसो न ॾियूं जेको असां ॻाल्हियूं ॿुधूं था, असां ॿाहिरि मुल्क वञी करे ई कमाए वठूं। त हिन जो मतिलबु थियो अहिड़ो सेक्टर आहे जंहिंखे वापसि वठी अचण जी ज़रूरत आहे, ताकि पंहिंजा जेको इहो जेको ऑफशोर प्रॉपर्टी जो इंसेंटिव्स आहिनि हू पंहिंजे मुल्क में क्रिएट थियनि, प्रॉपर्टी सां रिलेटेड लैंड्स। पाण वटि पंहिंजे मुल्क में रियल एस्टेट जो तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो मौक़ो मौजूदु आहिनि, ॿियनि इंडस्ट्रीज़ ते मौक़े मौजूदु आहिनि। एट अ टाइम 20-30 इंडस्ट्रीज़ कमु कनि थियूं, मतिलबु कि हुन सां गॾु रियल एस्टेट सां गॾु। त हुन हवाले सां जेको आहे उहो ई इंसेंटिव अगरि हिते मिलंदो त वरी माण्हू ॿाहिरि बि न वेंदा। ऐं 200 बिलियन आउं नथो सम्झां कि सॼो ई कोई मतिलबु फ्रॉड हूंदो या इलीगल हूंदो, हिन में उहा ज़रूरु हूंदा जेका लीगल तरीक़े सां माण्हू कमु कया हूंदा। बिल्कुलु, इहो तव्हां ॿुधायो साईं। ठीकु साईं, कमर अबाई साहब, थैंक यू वेरी मच फॉर योर टाइम। वॾी महिरबानी नाज़रीन, एडवोकेट कमर अबाई साहब नेशनल इंटरनेशनल फाइनेंशियल जेके ट्रांजेक्शन थियनि थियूं उन्हनि खे केसनि खे ॾिसंदा रहिया आहिनि, हाणे बि इन मामले जी लीगैलिटी ते हू कमु कनि था, लिखंदा बि रहनि था, उहो असां गॾु हुआ।